हिकिड़े ॻोठ में हिकिड़े इलाइक़े में हिकिड़ो माज़ूर शख़्स रहंदो हुयो, बिल्कुलु अपाहिज हुयो, बिल्कुलु माज़ूर हुयो, हिकु जाइ ते खट ते पियो हूंदो हुयो, घुमण फिरण खां लाचार हुयो। ॻोठ वारा उनखे मानी ॾेई वेंदा हुआ, वेले जी उहो मानी खाईंदो हुयो ऐं जीअंदो हुयो। उन ई ॻोठ में हिकिड़ी ख़ूबसूरत औरत हुई जंहिंखे हू दिलि ई दिलि में पसंदि करणु लॻो। हुनखे बार बार ॾिसंदो हुयो, हुन जे लाइ अंदर में रझंदो ऐं कढ़ंदो हुयो, पर हू कॾहिं पंहिंजे अंदर जो इज़हार न पिए करे सघियो। कुझु ॾींहंनि खां पोइ इतफ़ाक़ सां उन औरत जो पंहिंजे मुड़ुस सां कंहिं ॻाल्हि ते अणबण थी वई ऐं मुड़ुस जज़्बात में अची हुनखे तलाक ॾेई छॾी। कुझु ॾींहंनि खां पोइ जॾहिं उन मुड़ुस जी जज़्बात कुझु थधी थी, हुनखे अहसासु थियो त हुनखां वॾी हिकिड़ी ग़लती थी वई आहे। हुन इलाइक़े जे मौलवियुनि खां, ख़ानदान खां, कुझु मुअज़्ज़िज़ माण्हुनि खां अंदर जो अंदरु मतिलबु इहो पुछणु लॻो त कहिड़े तरीक़े सां पंहिंजी घरवारीअ खे, पंहिंजी ज़ाल खे हू बचाए सघे थो। आख़िरकार मौलवियुनि इहा फतवा ॾिनी त इस्लाम में इहो जाइज़ आहे त हाणे उन औरत जो कंहिं माण्हू सां निकाह थियणु घुरिजे, उनखां पोइ उहो माण्हू हुनखे तलाक ॾिए, उनखां पोइ अगरि चाहे त उहो साॻियो मुड़ुसु उन औरत सां शादी करे सघे थो। मुड़ुसु ॾाढो परेशान थियो। हुनजी इहा ख़्वाहिश त किथे ईअं न थिए जो घरवारी हथनि मां हली वञे। हिननि जी पूरी पूरी कोशिशि हुई त अंदर जी ॻाल्हि अंदर में ई रहिजी वञे, को अहिड़ो माण्हू मिली वञे, हिकु राति जे लाइ निकाह कराए वञे ऐं उनखां पोइ वरी उहा वापसि बि थी सघे। इतफ़ाक़ सां ख़ानदान वारनि जो जेको ख़्यालु हुयो उन अपाहिज, उन पोढ़े, उन माज़ूर शख़्स ॾे हलियो वियो। हिननि चयो त छो न उन सां हिकिड़े राति जे लाइ हुनखे औरत खे निकाह कराए वञे, उनखां पोइ औरत खे ॿिए ॾींहं ते पंहिंजे मुड़ुस सां निकाह कराए वेंदो। पर उहो जेको अपाहिज, उहो जेको माज़ूर हुयो, उहो त अॻु में ई हुन ते मरंदो हुयो। हिकु राति जे लाइ जॾहिं उनखे निकाह कराए वियो, सुबुह जॾहिं थी त जेके ख़ानदान वारा हुआ उन्हनि सभिनी जे पेरनि हेठां ज़मीन तॾहिं निकिरी वई जॾहिं उन पोढ़े शख़्स उन औरत खे तलाक ॾियण खां इनकार करे छॾियो। हैरान परेशान थी विया। उन औरत बि आख़िरकार उन अपाहिज, उन माज़ूर शख़्स खां पुछियो त मुआ जेकॾहिं तूं मूंखे तलाक नथो ॾी त तूं मूंखे खाराईंदे छा? उन माज़ूर शख़्स चयो त को मसइलो ई न आहे, माज़ूर त उअं ई आहियां, अॼु खां मां पिनण थो शुरू कयां।